नाज़रीन, सिंध जी वसंदियन ते वालार खिलाफ बहरिया टाउन आॾो धरणे बाद कौमपरस्त क़यादत समेत सवें कारकुननि खिलाफ 3 धार केस दाख़िल कया विया आहिनि। गडाप थाणे ते दाख़िल केसनि में डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह ऐं सनान कुरैशी सूदो सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि जा नाला बि शामिल आहिनि। नाज़रीन, FIRs में गिरफ़्तार कयल 120 कारकुननि खे बि नामज़द कयो वियो आहे। केस में बहरिया टाउन में भञ-ड्राह, दहशतगर्दी, ड्यूटी अटकाव ऐं ॿिया कलम शामिल कया विया आहिनि। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सिंध जी वसंदियन ते वालार खिलाफ बहरिया टाउन आॾो धरणे बाद कौमपरस्त क़यादत समेत सवें कारकुननि खिलाफ 3 धार केस दाख़िल कया विया आहिनि। नाज़रीन, गडाप थाणे ते दाख़िल केस में डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह ऐं सनान कुरैशी सूदो सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि जा नाला बि शामिल कया विया आहिनि। FIRs में गिरफ़्तार कयल 120 कारकुननि खे बि नामज़द कयो वियो आहे। केस में बहरिया टाउन में भञ-ड्राह, दहशतगर्दी, ड्यूटी अटकाव ऐं ॿिया कलम शामिल कया विया आहिनि।